أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير. وقال النبي صلى الله عليه وسلم ألا كلكم خطاؤون وخير الخطائين التوابون. صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. 28 सिपारे सूरत तारीम जी हिकिड़ी आयत अवां जे साम्हूं तिलावत कई वई आहे. इन आयत में अल्लाह ताला तौबा जो मसलो बयान फरमायो. तौबा जी माना है तलाफी माफ़ात. इंसान जेके ग़लतियूं करे गुनाह करे उन्हनि खां पिशेमान थी करे रब जे दरवाज़े ते अचे ऐं इक़रार करे या अल्लाह मां ॾोही आहियां, मां गुनाहगार आहियां, ऐं वाइदो करे त आइंदा गुनाह न कंदुसि. 12 नंबर ते एतराफ़े जुर्म माना ॾोह मञे. ॾोह मञण बि बहादुरी आहे. ये जेके चोर पुलिस जे 7 पुत्रनि ते पुलिस नक में नकेली विझंदी अथनि, ऊंधो टंगींदी अथनि, पोइ बि ॾोह न मञींदा आहिनि. तव्हां सम्झंदा हूंदो ये बहादुर न बाबा, या बुज़दिली आहे. बहादुर उहो आहे जेको चवे मां ॾोह कयो, जेका सज़ा ॾियो ॾंड ॾोह रखो मां हाज़िर आहियां. ॾोह मञण बहादुरी आहे. ईअं असांजो कंहिंसां जहिड़ो थींदो आहे पोइ जवाबदार धुर ठाह जूं ॻाल्हियूं कंदी. पोइ फरियादी धुर चवंदी आहे बाबा ॾोह मञो त ॻाल्हियूं कयूं. जेको ॾोह मञींदो ई कोन उन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं. असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो.
अल्लाह ताला के भी उहो बानो पसंद आए जेको रब जे आॾो पंहिंजो ॾोह मञे। हदीसुनि जे किताबनि में अचे थो शाबुन आतिम मुसरिफुन अला नफ्से। फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहनि में गुज़री वई। जिंदगी में हिकिड़ी भी नेकी न कयई, एॾा ॾोह कयई, एॾा गुनाह कयई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़ेल। शहर वारा तंग थी पिया, फ़ैसिलो कयूं त हिनखे शहर मां कढोसि। जरगो करे शहर निकाली ॾिनऊंसि। जंगल में बयाबान में अकेलो रहंदो हो। फलम्मा हज़रतहुल वफ़ात, हदीस में अचे थो जॾहिं वो गुनहगार मानो फौत थियो, फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुझा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलानी जाए ते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरी वियो आहे, मुझो हिकिड़ो यार फौत थी वियो आहे। फ़ज़ुरहु, जल्दी करो ते पहुचो। वग़स्सिलहु, उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा। वसल्लि अलैहि, उन मुझे यार जी जनाज़े जी नमाज भी तू पढ़ा। वकुल्लि मन कसुर इस्यानुहु यज़ुर जनाज़तहु लाग़फिर लहु। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनहगार मुझे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो, मां रब जनाज़े पढ़ा वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। वेहो ये मच कचहरी थी वेही रहो। करें करें जनाजा भी आगा अगर नेक नहीं साले जनाजे में मानू हाज़िर हूँ भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आ त जनाजे में ज़रूर शरीक थे। कोशिश कयो त जनाजे के कुल्लो भी ॾियो, कब्रस्तान ताईं जनाजे सां गॾु हलो। छो त अॼु इन जो वारो आहे, सुभाणे असांजो वारो बि ईंदो। हदीस में अचे तो बुखारी शरीफ में रिवायत है, मुझे नबी फरमायो मन शहीदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि फलहु कीरात। फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो, हत्ता युसल्ली अलैहि, जनाज़े जी नमाज पढ़ी, फलहु कीरात, ॼणो हिकिड़ो सोन जो कीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। वमन शहीद हत्ता युदफन, मुझे नबी फरमायो जेको जनाज़े जी नमाज खां बाद वरी जनाज़े के कुल्लो ॾेई कब्रस्तान ताईं भी आयो, हत्ता युदफन, जनाज़े जे दफन करण में भी शरीक थियो। मिट्टी जा बुक भरे, कोडर जा लपा भरे कब्र में विधाई। फरमायूं कान लहू कीरातान, ॼणो ॿ सोन जा कीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। नबी से फरमायो मन शहीदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि। फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो, हत्ता युसल्ली अलैहि, जनाज़े जी नमाज पढ़ी,
फलहू की रात जगह सोन जो की रात अल्लाह के रस्ते में खर्च कई। वमन शहीद हत्ता युदफन, मुझे नबी फरमायो जेको जनाजे जी नमाज खां बाद वरी जनाजे के कुल्लो ॾेई कब्रिस्तान ताईं भी आयो। हत्ता युदफन, जनाजे जे दफन करण में भी शरीक थियो। मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे करे कब्र में विधाई। फरमायूं कान लहू की रातान, ॼण ॿ सोन जा की रात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात की। कील लहू मल की रातान या रसूल अल्लाह, साबाज की उसे की रात आंचा। मुझे नबी फरमाया मिसलल जबलैनिल अज़ीमैन, समझो सुभान अल्लाह। जबल समझो था अजीम, मिसलल जबलैनिल अज़ीमैन। मुझे नबी फरमायो जेको का मुसलमान जे जनाजे में शरीक थियो, वरी जनाजो पढ़ी कब्रिस्तान ताईं भी आयो, जनाजे जे दफन करण में भी शरीक थियो। फरमायूं ॼण ॿ वॾा जबल सोन जा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। जनाजे पढ़ण वारे खे एॾो सवाब थो मिले। ऐं अॼु असां मुस्लमाननि जो हाल इहो आहे जो जेरनि सां त कावड़ा वेठा आहियूं, पर जनाज़नि सां बि उठा वेठा आहियूं। बाबा हिसाब जेरनि सां थींदा, मरी वेलनि सां कड़ा हिसाब। बदलाबाद जा मुसलमानों जो वाइदो करियो त जेको भी फौत थी वेंदो ॻोठ में पाड़े में पंहिंजो हुजे परायो हुजे दोस्त हुजे दुश्मन हुजे, इंशाअल्लाह जनाज़े में ज़रूर शरीक थींदा। छो त जनाज़े पढ़ण में पंहिंजो फ़ाइदो ऐं मईत जो भी फ़ाइदो। हदीस में अचे तो 40 मुसलमान जेकर जनाज़े में शरीक थिया ऐं मईत जे लाइ दुआ था कनि, अल्लाहुम्मा अग़फिर लिहय्यिना व मय्यितिना व शाहिदिना व गाइबिना व सगीरिना व कबीरिना व ज़करिना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अह्ययतहु मिन्ना फ़अह्यिही अलल इस्लाम वमन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मईत जे लाइ या दुआ था घुरनि, अल्लाह ताला उन्हनि 40 जी दुआ खे क़बूल कंदे उन मईत जी बख़्शिश जा फ़ैसला फरमाए थो छॾे। ऐं असांजो हाल इहा त 40 जेके पोयां बीठा आहिनि दुआ कंहिंखे बि नथी अचे। सभु ईअं माठ कयूं बुढ वांगुरु बीठा। सो बाबा ये दुआऊं सिखो। ऐं हिते ॻोठ में सिखी न सघंदो, तबलीग जमात में वञो, घटि में घटि 4 महीना लॻायो। ॻोठ में हिन नंढड़नि जे लाइ मदरसो आहे, तव्हां वॾनि जे लाइ मदरसो। 4 महीने में आलिम त न थींदो, पर इंशाअल्लाह इल्म हाना थींदो। ये तबलीगी तव्हांखे अहिड़ो तैयार कंदा जो 4 महीननि खां बाद तव्हां वापसि मोटंदो त इंशाअल्लाह मुसल्ले ते भी इमामत कराए सघंदो। का मोती या फोती थी वेंदी त पंहिंजे अज़ीज़ करीब खे पाण गुस्ल कराए कफन ॾेई जनाज़ो पढ़ी दफ़न करे सघंदो। क्या मुल्ला मौलवी जी तव्हांखे ज़रूरत न पवंदी। पी मरी थू वञे, शरीयत चए थी न पोड़े पी खे पंहिंजा पुट वेंजारनि। सॼी ज़िंदगी न बाबे पंहिंजे बच्चनि जे लाइ लोड़ियो आहे, बंगला इन्हनि जे लाइ, घर इन्हनि जे लाइ, गाॾियूं इन्हनि जे लाइ।
ज़मीनूं इन्हनि जे लाइ, प्लाट इन्हनि जे लाइ, दुकान इन्हनि जे लाइ, पैसा इन्हनि जे लाइ, सॼी ज़िंदगी वीचारो पोड़ो पंहिंजे पुटनि जे लाइ लोड़े थो। तंहिंजे करे शरीअ चए थी इहो पोड़ो पी फौत थी वञे त पुट पंहिंजे बाबे खे वेंजारनि ऐं सिंगारनि, ॿिए कंहिं मौलवी खे न आणियो। अम्मा मरी थी वञे, शरीयत चवे थी त पोड़ी अम्मा खे पंहिंजूं न्याणियूं वेंजारनि। सॼी ज़िंदगी ने अम्मा पंहिंजे न्याणियुनि जे लाइ लोड़ियो आहे। असांजे त सिंध में न्याणी ॼमंदी आहे त वीचारी अम्मा पंहिंजे न्याणीअ जे लाइ ॾाढ गॾु करणु शुरू कंदी। भलो विझणो हूंदो चवंदो ही बि मां, चवंदी ही बि मां पंहिंजे न्याणी जे लाइ थी रखां। भलो विहाणो हूंदो उहो बि न्याणीअ जे लाइ सांडे रखंदी। भली चादर हूंदी, भली रली हूंदी, जेका बि शइ सुठी ॾिसण में ईंदसि उहा सांडे रखंदी त इहा मां पंहिंजे न्याणीअ खे ॾींदसि। सॼी ज़िंदगी अम्मा वीचारी न्याणियुनि जे लाइ लोड़े पई। असांजे सिंध में त रवाज आहे त न्याणी पहिरियों ॿार बि अम्मा जे घर वञी ॼणींदी आहे। सम्झंदी आहे त ससु मुंहिंजी एतिरी ख़िदमत न कंदी, निणान ऐं ॾेराणी मुंहिंजो एतिरो ख़्यालु न कंदी, दाई मुंहिंजी एतिरी ख़िदमत न कंदी जेतिरी मुंहिंजी अम्मा मुंहिंजी ख़िदमत ऐं मुंहिंजो ख़्यालु कंदी। इन जे करे शरीयत चवे थी या पोड़ी अम्मा फौत थी वञे त उन जूं न्याणियूं पंहिंजी पोड़ी अम्मा खे हंध में विहारे करे वेंजारनि ऐं सिंगारनि। ॿी कंहिं मुलियाणी खे न घुरायो, पंहिंजा ऐब सवाब ढकींदा, ॿिया त वञे ऐब सवाब वञी मईतनि जा बयान कंदा। ये गुस्ल सिखो, कफन ॾियारणु सिखो, ॾुखियो कमु आहे। घर में जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे, जेका ॻोठ जी वॾड़ी आहे उहा उन्हनि खे सेखारे। हिते तव्हां वटि केरु गुस्ल कराईंदो आहे? कहिड़ो मौलवी आहे? हिते मौजूदु आहे की न कोन्हे? आहे? सुभाणे मरी वञे त पोइ पिया कंबर में शहदाद कोट में पघा ॼारायो त असांजो बिरोही मरी वियो आहे, को गुस्ल कराइण वारो हुजे। अरे बाबा पाण सिखो, इहे सवाब बि आहे। पंहिंजनि अज़ीज़नि क़रीबनि खे पाण सिंगारियो, पाण उनखे क़बर में लाहियो। शरीयत में त मुड़ुस खे बि इजाज़त न आहे जो पंहिंजे घरवारी खे हथ लाहे। मरण खां बाद मुड़ुस खे इजाज़त न आहे जो पंहिंजे घरवारी खे हथ लाहे। मुंहुं ॾिसी सघे थो, बाक़ी हथ नथो लाहे। औरत मरी वञे त क़बर में बि उहे मर्द लाहिनि जेके महरम हुजनि, भाइर हुजनि, भाटिया हुजनि, भाणेजा हुजनि, चाचा मामा हुजनि, पुटो हुजे, पोटो हुजे, ॾोटो हुजे, जंहिंसां हिन जो निकाह नथो थी सघे, मरण खां बाद उहो हिनखे हथ लाहे क़बर में विझे। जैसा निकाह थी सके तो मरण खां बाद उन्हनि जो हथ औरत जे जिस्म ते रब बर्दाश्त नथो करे। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अधी, मुंहिंजी न्याणी, तूं बि ॿुधी छॾ, जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे जिस्म ते धारे मर्द जो हथ रब बर्दाश्त नथो करे सघे त तूं जेरी हुजी, ज़िंदह हुजी, ऐं सौट मासात मारोट पुफाट भेंगड़ी वे ॾेर सां हथ सां मिलाए करे कचहरी करी, ख़ुदा कीअं बर्दाश्त कजो। हथ ॾियण जी इजाज़त न आहे। सौट बि धारियो आहे, मारोट बि धारियो आहे, पुफाट बि धारियो आहे, भेण जो मुड़ुस भेण वो भी धारियो आहे, मुड़ुस जो भाउ ॾेर बि धारियो आहे।
हथ न ॾियो। अॼु के दौर में झेड़ा था थियनि। फलाणे जे घर मां वियुसि, उनजी ज़ाल मूंखे हथ ई न ॾिनो। अरे बाबा छो तोखे हथ ॾिए? तूं उनजो चाचो मामू ई जा। फलाणे जे घर मां वियुसि, उनजी न्याणी मूंखे हथ ई न ॾिनो। छो हथ? हथ ॾियण जी इजाज़त न आहे। हदीस में अचे थो दारे मर्द दारी औरत खे हथ ॾिनो, क़यामत जे ॾींहुं इन्हनि ॿिन्हिनि हथनि में जहन्नम जे बाहि जूं तपायल सुयूं टुंगियूं वेंदियूं। असां कंडो बर्दाश्त नथा करे सघूं, टोपे वारी सुई हथ में थी लॻे त बर्दाश्त नथा करे सघूं। जहन्नम जे बाहि जी तपायल सुई केरु बर्दाश्त करे सघंदो? न ॾींदा कयो हथ। माउ खां सवा, भेण खां सवा, मासी पुफी खां सवा, चाची खे बि हथ ॾियण जी इजाज़त कान अथव, मामी खे बि हथ ॾियण जी इजाज़त कान अथव। सौट मासात मारोट पुफाट उनखे हथ ॾियण जी इजाज़त न आहे। न ॾींदा कयो हथ। अलाह जे रसूल मनो कई। पर्दो भी कयो। मां तव्हां खां पुछां थो, औरत जो मरी वेंदी आहे त जनाज़े खां बाद उनजो मुंहुं ॾेखारींदा? मर्द भली कुराड़ो हुजे, जवान हुजे, ॿार हुजे, जनाज़े खां बाद उनजो मुंहुं ॾेखारियो वेंदो आहे। पर औरत भली कुराड़ी खग हुजे, जनाज़े खां बाद उनजो मुंहुं ॾेखारींदा न आहियूं। एॾी असांखे गैरत आहे जो मरण खां बाद पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजे अम्मा, पंहिंजी घरवारी जो मुंहुं असां कंहिंखे नथा ॾेखारियूं। त औरत जहिड़ी हुजे ऐं दारल मर्दनि सां बेपर्दा थी करे वेही करे कचहरी करे, इहा कहिड़ी गैरत आहे? वेहो बाबा वेहो, पियो न। लॼ छो थी थी? मच कचहरी त कान्हे कोई, कुकड़ जी मेल आहे। वेही था ॾिसो क़ुरान मजीद जी मजलिस हिन जा आदाब। हाँ तो बेपर्दगी इंतिहा ते। शादी थी थिए तो उनमें डेक, इको साउंड, नाच, हिते तो कोन थींदा। हिते भी शादी में थींदा आहिनि छा नाच गर? डेक इको साउंड घुराईंदा हो। सब दीनदार, मुवाहिद, तौहीद परस्त, हाले जी जा मुरीद, ॿिए शख़्स वारनि जा मुरीद, अमरोट वारनि जा मुरीद। 20 सालियानो जलसो आहे। वाइज़ पाड़े में भी थियनि था, ॻोठ में भी। माना 20 साल गुज़री विया आहिनि, हर साल जलसो थिए पियो ऐं शादीअ में अञा डेग पिया अचे, अञा लाॾा ऐं सेरा, अञा नाच ऐं गाना। पोइ फ़ाइदो इन वाइज़नि जलसे में इन नीयत सां ईंदा कयो त आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, वरी उन ते अमल कंदासीं। इन नीयत सां ईंदा कयो, गुनाह बख़्शण जी नीयत सां ईंदा कयो। छो त हिन मजलिस में गुनाह बख़्शबान। हदीस में अचे तो हुम कौम ला यशका जलीसुहुम। इन मजलिस में जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी मिली थी वञे, पर जेको मजबूर थी अची वेठो आहे उनखे भी माफ़ी मिली थी वञे।
ही रहमत वारो प्रोग्राम। बाबा निकाह नबी साईं जी सुन्नत आहे या न? चवंदो अन निकाह मिन सुन्नती, निकाह नबी साईं जी सुन्नत आहे। सुन्नत के सुन्नत तरीके से अदा कबो, सुन्नत के शैतानी तरीके से अदा न कबो आ। इशा जी नमाज है न 4 रकातूं फर्ज़, उन खां पोइ 2 रकातूं सुन्नत है न। ॿीहर तव्हां बदलाबाद वारा ईअं कयो जो पेशवाम खे चओ हाली बीह, दोल वारे खे चओ तूं दोल वॼा, चपड़ी ऐं यकतारे वारे खे चओ तूं चपड़ी ऐं यकतारो वॼा, बाजे वारे खे चओ तूं बाजो वॼा, मुरली वारे खे चओ तूं मुरली ऐं बीन वॼा। पोइ चओ 2 रकातूं सुन्नत इशा जी मुकाबतुल्लाह जे। अल्लाहु अकबर। इहा सुन्नत थींदी? इन नमूने सां केरु सुन्नत अदा करे इनखे केरु चङो चवंदो? पोइ फजर जी सुन्नत, ज़ोर जी सुन्नत, असर जी सुन्नत, मगरिब जी सुन्नत, इशा जी सुन्नत दूल्हन सां, शरनाइन सां, बाजन सां, बैसरन सां, अदाकारन फनकारन सां अदा नथी थी सघे त पोइ निकाह वारी सुन्नत दूल्हन, शरनाइन, बाजन, बैसरन, अदाकारन फनकारन सां कीअं अदा थींदी? इहो निकाह कहिड़ो बरकत वारो चइबो। दोल धमचर नाच गाना त पोइ हाल इहो अथव। पोइ 8 ॾींहं खां पोइ माई वञी कोर्ट में थी बीहे त मूंखे तलाक खपे। हाणे मरियम जे पुट ॿी शादी कई नी, इहो ॿी शादीअ जहिड़ो आहे। माना हिकिड़ी वई वरी ॿी शादी कई अथई। कोर्ट में बस वञो त रुगो मसला तलाक अक्सर। कुरान मजीद में अल्लाह से फरमाया इमरातुन खाफत मिन बालिहा नुशूजन औ इराजा फला जुनाहा अलैहिमा अन युस्लिहा बैनहुमा सुलहा। 5 सिपारो सूरत निसा तो पढ़ा। रब फरमायो ज़ाल मुर्स जो पाण में इख्तिलाफ थी पवे, अणबणत थी पवे, तकरार थी पवे त ज़ाल ऐं मुर्स जे विच में ठाह करायो। केर ठाह कराइन? हकमन मिन आलिही व हकमन मिन आलिहा। कुछ अमीन ज़ाल जे तरफा, ज़ाल जा भाइर चाचा मामा, कुछ अमीन मुर्स जे तरफा, मुर्स जा भाइर चाचा मामा। उते घर में वेही हिकिड़े पासे ॾांहुं मुर्स खे विहारियो, ॿिए पासे ॾांहुं हुन जी घरवारी खे विहारे, हिक ॿिए जे साम्हूं हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे पोइ जंहिंजी ग़लती हुजे हुनखे सम्झायो। कुरान तो फरमाज़ाल मुर्स जो घर में ठाव करायो, घर जो मसलो घर में हल कयो। घर जो मसलो ओताक में हल न कबो। इज्जत जो मसलो आ, वॾेरनि ॾे न वञो, सरदारनि ॾे न वञो। इज्जत जो मसलो आ, थाणे ते न वञो, कोर्ट में न वञो। इज्जत जो मसलो आ, ज़ाल मुर्स जे इख्तिलाफ जी ख़बर ओताक ताईं न पहुचे, थाणे ताईं न पहुचे, कोर्ट ताईं न पहुचे। कुरान तो फरमा ज़ाल मुर्स जो मसलो घर में वेही करे हुन जा माइट, ज़ाल जा माइट, मुर्स जा माइट वेही करे हल कनि। युरीदा इस्लाहन युवफ़्फ़िक़िल्लाहु बैनहुमा। कुरान तो फरमा जे करे इन्हनि अमीननि जी नियत सही हूंदी त मां रब ॿिन्हिनि खे तौफ़ीक़ ॾेई करे ठाव करे छॾींदोसां। पर अॼोके दौर में फिटाइण वारा घणा आहिनि, ठाहिण वारा थोरा आहिनि।
मर्द खे भी बरगिलाईंदा, माईअ खे भी बरगिलाईंदा। मायूं जुदा मर्द जुदा। नबी से फरमाया लैस मिन्ना मन खब्बब इमरातन अला ज़ौजिहा। मुझे नबी फरमायो जेको औरत के मुर्स जे खिलाफ बरगिलाए थो, मर्द के ज़ाल जे खिलाफ चुगलियूं हणी करे उन जूं कमियूं कोताहियूं ॿुधाए करे मर्द के ज़ाल जे खिलाफ तो बरगिलाए, माईअ के मर्द जे खिलाफ कर बरगिलाए थो, लैस मिन्ना। मुझे नबी फरमाया असांजी उम्मत में न आहे। अॼु ठहण वारा कोन्हनि। ब झिरकियूं पयूं पाण में विढ़नि। बिल्लो जो आयो त ॿिन्हिनि खे झपड़ ॾेई खाई। थधो साहु भरे चई शुक्र थियो जो टाइम जो पहुतासीं, न त वॾी खून रेज़ी थिए। खाई ॿिन्हिनि झिरकियुनि। बिल्ले चयो शुक्र थियो जो मां टाइम जो पहुतुसि, न त वॾी खूना खूनी थिए। अॼोके दौर में पुलिस जो हाल, वॾेरनि सरदारनि जो हाल, कोर्टुनि जो हाल, अदलिया जो हाल इन बिल्ले वांगुरु अथव। ॿिन्हिनि खे खाईंदा, जवाबदार के भी खाईंदा, फरियादी के भी खाईंदा, ज़ालिम के भी खाईंदा, मज़लूम के भी खाईंदा, कातिल के भी खाईंदा, मक़तूल के भी खाईंदा। न थानल में इंसाफ जी उम्मीद रखो, न कोर्टुल में इंसाफ जी उम्मीद रखो, न सरदार ने वडेरन जे ओतक में तवा के इंसाफ मिलंदो। सुठो तो पाण में वेही करे घर में मिट माइट पंहिंजा फैसला पाण कयो। ॻोठ में को त चङो अथव, कांते ते इतमाद अथव। भलो तो आलमन ॾे अचो, आलमन को फैसला करे। आलमन के कुछ खौफ आहे। केतिरनि जायुनि ते वेचारियूं 30-30 साल 35-35 साल न्याणियूं कुंवारियूं वेठियूं आहिनि। असांजे मोबाइल में मैसेज पिया आहिनि, वेचारियूं न्याणियूं काल करे चवनि थियूं साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया बदलाबाद में। असांजी 40-40 साल उमिरि थी वई आहे। असांजा अबू अम्मा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि। साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदो। ई हयादार न्याणियूं पयूं चवनि। हिकिड़े पासे ॾांहुं ज़ुल्म ई हुआ जो न्याणियुनि जी शादी न पिया करायूं, ॿिए पासे ॾांहुं ज़ुल्म ई हुआ जो तलाक जो रवाज आम थी हुआ। थोरी घणी ॻाल्हि तो तलाक, हालांकि मबगूज़ में मबगूज़ कम, जंहिं कम ते रब जी सभ खां वॾे में वॾी कावड़ आहे उहो तलाक वारो। शैतान खे सभ खां वॾे में वॾी ख़ुशी इन कम ते थींदी। जॾहिं मुड़ुस ज़ाल खे तलाक ॾींदो आहे त शैतान एॾो ख़ुशि थींदो आहे। उहो शैतान जंहिं ज़ाल मुड़ुस खे वेढ़ायो, शैतान उथी करे उनखे भाकुर पाईंदो आहे, शाबाश तो तमामु वॾो कमु। ये जेके फटाका था छोकरा वजाए ने के देखी का टमाटर ये वडन जो असर है जो हिंदुन वाली रस्म है। अगर फटाकन वाली ये ईद जेका है न शबे बरात या चंदा फटाकन, हालांकि या शबे बरात 15 शबान जी रात या रब के परचांग जी रात आ। हदीस में चे तो मुझे नबी फरमायो 15 शबान जी रात अल्लाह ताला बनु कल्ब एकड़ो कबीरो हो जेके बकरन जा शौकीन हुआ, जन वट हज़ारन जे तादाद में बकरियूं हुयूं। मुझे नबी फरमायो
इन 15 शाबान जी रात अल्लाह ताला बनु कल्ब जे बकरन जे पुठन दे जेतरा वारन एतरन बानन जे रब बख्शिश फरमाई ता आगे को दी पटाका शुरू तैयारी क्या करे शबे बरात रजब पोखण जो महीनो थव रजब पोखण जो महीनो आ शाबान पानी जण जो महीनो आ भाण जण जो महीनो आ रमजान वरी लाबारे ऐं देरे खण जो महीनो आ बाबा सारिन जी कदे को तैयारी कंदा लहंदी तो नवंबर दिसंबर में पर जून जुलाई को वठी तैयारी कंदा न बिज पोखींदो वरी पानी दींदो वरी जमीन ठाहींदो वरी भाण कलर तॾहिं वञी नवंबर में देरो निकिरंदो रमज़ान जी बि हाणे खां वठी तैयारी कबी तैयारी आहे त ॿारनि खे फटाका वठी हाणे खां वठी रोज़ा रखणु शुरू कजे 14, 15, 16 रोज़ा रखजे अल्हम्दुलिल्लाह हिन साल त मौसम फुल एसी हिते बि फुल एसी में वेठा हो अल्लाह ताला गरीबन खे बि फुल एसी जो मज़ो चखराए थो हाँ ॿ कंबल में बि वेठा हो रात जो मज़ा चखो मता समझो त एसी जो मज़ो रुगो वडेरा ऑफिसर साहब दासी चखन असां गरीबन खे बि रब फुल एसी जो मज़ो चखराए थो इन साल इंशाअल्लाह रमज़ान 17-18 फरवरी ते ईंदो फुल एसी रात जो ॾींहं जो बि अल्हम्दुलिल्लाह मौसम सही हूंदी अज़म कयो त हाणे खां वठी रमज़ान जी तैयारी शुरू कंदा बाक़ी महीनो बचो आहे तंहिंजे करे लटा कपिड़ा बि हाणे वठी छॾियो जुतियूं जोड़ा हाणे वठी छॾियो सिबराए छॾियो घर जो जेको कमकार हुजे वाड़े जो कमकार शादी वादी उहे सभु लाहे छॾियो कमु बस रमज़ान जो चंड ॾिसण में अचे संदरो ॿधी मस्जिद ॾींहं जो रोज़ा रात जो तरावी ॾींहं जो रोज़ा रात जो तरावी असांजो को दोस्त हुयो तबरी जमात चईं बहावलपुर खां जमायत निकिती वेगन कईसीं रावण जे लाइ 6-7 कलाक सफ़र हो 8 कलाक रावण ताईं ड्राइवर असां सां ॻाल्हायो उते जो लथासीं त मां चयोमांसि तव्हांजो असां कुसूर कहिड़ो कयो आहे जो सॼे सफ़र में तव्हां असां सां ॻाल्हायो न आहे अचो हाणे असांजी चांहि त पियो त उन ड्राइवर चयो मां क़ुरान मजीद जो हाफ़िज़ आहियां रोज़ानो सुबुह जो बहावलपुर मां निकिरंदो आहियां लाहौर ताईं 15 सिफर क़ुरान मजीद जा दौर कंदो आहियां वरी लाहौर खां वापसि थींदो आहियां बहावलपुर 15 सिपारा वापसी ते मां रोज़ानो क़ुरान मजीद जो ख़त्म कढंदो आहियां मां क़ुरान जो वेगन जा ड्राइवर बि असांखे मारे ड्राइवर बि बुज़ुर्ग थींदा सम्झो था की न ज़रूरी न आहे त बुज़ुर्ग थियण जे लाइ मौलवी हुजे हाफ़िज़ मां तव्हां खां पुछां थो इहो बुज़ुर्ग चइबो या न इन खां वधीक को वली आहे असां रमज़ान में भी कुरान जो हिकिड़ो ख़त्म न घट में घट 4 ख़त्मा कुरान जा कढा एक अशरे में हिकिड़ो ख़त्म बे अशरे में ॿियो 3 अशरे में 3 हिकिड़ो वरी तरावी में भी ख़त्म ॿुधी वॾो अजर आहे वॾो सवाब बाबा कब्र में कमी हो कुरान ईंदो कब्र में यो कम कुरान हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो जेको रोज़ानो सूरत यासीन जी तिलावत तो करे यो सजे ॾींहं जे मुसीबतुनि खां बची ईंदो सजे ॾींहं जूं ज़रूरतूं अल्लाह ताला बिना चवण जे पूरो कंदुसि नबी से फरमा जेको रोज़ानो सूरतुल वाक़िया जी तिलावत कंदो 27 सिपारे में सूरत रहमान सूरतुल वाक़िया जी जेको तिलावत कंदो मुझे नबी फरमायो कदा भी न जे घर में भुख ई बदहाली न ईंदी
फकर फाको नहीं दो, माशी तंगी नहीं दस, कदे भी न जे घर में रिज़्क़ में खोट का नहीं दी, कैसे जी कमी न थी दस, रोजानो बरकत ही बरकत। ये तजुर्बो इका मुल्ला मौलवी जो वजीफो कोन था, का पीर मुर्शिद जो वजीफो कोन था। अल्लाह दे नबी फरमायो, नबी से फरमाते को रोजानो सुमर का पढ़े सूरत मुल्क जी तिलावत कंदो, कब्र जो सफर क़यामत ताईं आसान थी। या सूरत मुल्क न जे कब्र में चोॾींहं जे चंड वांगुरु रोशन थी बीहंदी, रब सां ॻाल्हाईंदी, या अल्लाह मां तुंहिंजे क़ुरान में आया या न। सूरत मुल्क कब्र में थी ॻाल्हाए, या अल्लाह मां तुंहिंजे क़ुरान में आया या न। रब फरमाए आओ, तू मुंहिंजे क़ुरान में आई। सूरत मुल्क रब खे चए थी, या अल्लाह या मुंहिंजे हिन पढ़ण वारे खे माफ़ कर, या मूंखे क़ुरान मजीद मां कढी छॾ। एॾी हुज्जत कब्र में को मौलवी असांजे लाइ कंदो एतिरी, को पीर मुर्शिद को सैयद। पर मुझे नबी फरमायो, या सूरत मुल्क कब्र में रब सां ॻाल्हाए थी, या अल्लाह या मुझे पढ़ण वारे खे माफ़ कर, या मूंखे क़ुरान मजीद मां कढी छॾ। रब फरमाए थो, मां तोखे क़ुरान मजीद मां कोन कढंदुसि, बाक़ी तुंहिंजे पढ़ण वारे खे मां माफ़ करे छॾ। बाबा ये सूरत पढ़ो, पंज सख्तियूं तमाम वॾियूं अथव, पंज सख्तियूं खतरनाक। पहिरें नंबर ते मौत जी सख्ती, मौत को सोलो आ जा, साह निकरो सोलो आ जा। हदीस में अचे थो, जीअं जहिड़ो जानवर हुजे तव्हां हुनजी खल लायो, केॾी हुनखे तकलीफ़ थींदी, मौत जे वक़्त में इंसान खे इन खां वधीक तकलीफ़ थींदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी पुराणी क़ब्र आई, उतां जो गुज़र थियुसि, उनखे चई कुम बेज़निल्लाह, उथी अल्लाह जे हुक्म सां। ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो हमरा उथी बीठो। ईसा अलैहिस्सलाम फरमास दे हवाल मौत जो, चईं मां नूह अलैहिस्सलाम जे ज़माने जो हाँ, 1000 साल गुज़री विया, कफन सड़ी वियो, वार छणी विया, गोश्त जरी वियो, हड्डा मुंहिंजा मिटी थी विया, पर अॼु तव्हां मूंखे उथारियो आहे, उहा मौत वारी कोड़ांग ऐं ज़हर अञा ताईं मुंहिंजे निड़ीअ मां नथो थिए। रब खां दुआ घुरंदा कयो, या अल्लाह असांखे मौत जी सख़्ती खां बचा। ॿियो कब्र जी पहिरीं राति वारी तकलीफ़, पनाह वठंदा कयो पहिरीं राति वारी तकलीफ़। अकेला क़यामत जे ॾींहुं त सभु गॾु हूंदासीं, पुलसिरात ते मीज़ान जे वक़्त में त गॾु हूंदासीं, कब्र में त माण्हू अकेलो। हिन जे लेखे त मां ख्वाब पियो थो ॾिसां त मूंखे खयूं था वञनि कब्र ॾे, जनाज़ो पढ़ियो अथनि, वरी उते पूरे जो मोटी था अचनि त वरी फ़रिश्ता, ख़तरनाक उन्हनि जी सूरत। मुनकर नकीर ॿुधा था नी, मुनकर नकीर उहे जो उथारनि था त ॾिसे थो ॼणा मां अकेलो, न पुटु न भाउ न मिटु न माइटु न अबो न अम्मा। वरी ख़तरनाक सूरत हाल आहे कब्र जी पहिरीं राति वारी। असांजो दोस्त हुयो हिकिड़ो मीरपुर ख़ासि ॾे, पोइ चए पियो साईं असां कब्रूं खोटींदासीं, माना ॻोठ में जेको मरी वेंदो सवाब जी नीयत सां पोइ कब्र खोटींदासीं। जीअं ॻोठ में हूंदा, चई हिकिड़ी कब्र खोटीसीं, सामी ठाही। पोइ हिकिड़े साथीअ चयो भला हिन सामीअ में मां सुम्ही ॾिसां। मां चयोमांसि यार कब्र सां भोग न करिजे यार, ॾिसूं त सही। सामीअ में सुतो, वरी चई त सिरूं ॾियो मूंखे, ईअं पासे में सिर ॾिनूं। असां सिरूं ॾिनूंसीं, चयोसीं बाबा हाणे उथ, भोग न कर कब्र सां, मज़ाक न कर। चई सभु सिरूं ॾियो मुंहिंजे मुंहं ते। चई असां जन महिल आख़िरी सिर मुंहं ते रखीसीं,
उनके थोरो ढकियोसीं, हिकिड़ो मिंट बि न गुज़रियो असां सिरूं कढियूंसीं, हमरा खे जो ॿाहिरि कढो त हमरा बेहाल, न ॻाल्हाए सघे, न वेही सघे, न बीही सघे। ये तारा पटेल खौफ वारी हालत, मीरपुर ख़ास अस्पताल खणी वियासीं। एमरजेंसी में डॉक्टर जो छा थियो आहे, उनखे चयोसीं बाबा हिन क़बर में सुतो, सामीअ में त ॾिसां मां। डॉक्टरनि चयो असां वटि हिन जो इलाज कोन्हे को, मौलवियुनि खे ॾिसो, को बुज़ुर्गनि खे। क़ुरान जी पढ़ाई कई, पोइ क़ुरान मजीद पढ़ियऊं, पोइ आस्ते आस्ते 7-8 ॾींहंनि खां पोइ होश आयुसि, रोए दाऊं करे, चई जीअं जो मां तव्हां मुंहिंजे मुंहं ते सिर रखी, मां ईअं सम्झो ॼण वॾे समुंड में हलियो हुयुसि। मुझे नबी सच फरमायो, पाण फरमाई इंसान जेको मरी थो वञे कल गरीक जो पाणीअ में बुॾल आहे, अलाए छा समुंडनि मज़ाक सम्झो आहे छा तव्हां क़बर खे? क़ब्रिस्तान में पिया था भोग कयूं, क़ब्रिस्तान में पिया था टह कयूं, क़ब्रिस्तान में मेला लगा पिया, नाच गाना। कब्र जी पहिरीं रात वारी सख्ती तमाम खतरनाक आहे, पनाह वठंदा कयो। ॿिए नंबर ते हिसाब किताब जी सख्ती, कब्र में भी हिसाब अथव। जे मौलाना अब्दुल्ला चांदी चयो, जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, पीर न ख़ातिर घाणे वारा, या के सेज विहाणे वारा, ठरणो वा या सड़नो वा, नेठ त हिक ॾींहुं मरणो आ, ई धड़ धूड़ में धरणो। मुनकर नकीर फरिश्ता, ॾोहीअ जेतिरा उन्हनि जा ॾंद, नीरियूं ऐं सायूं उन्हनि जूं अखियूं, लोही गुर्ज़ उन्हनि जे हथनि में, अखियुनि खां अंधा ॾिसण बि कोन था जो रहम अचेनि, कननि खां ॿोड़ा दाह बि कोन था ॿुधनि जो उनखे को रहम अचे। माण्हू दाह ॿुधंदो आहे त रहम ईंदो आहे। जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा, नबी साईं जे ॻाल्हि ते यकीन अथव या न? मञो था नी? टे नंबर ते मीज़ान जी सख्ती, मीज़ान वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह फला तुज़लमु नफ्सुन शैया। कुरान तो फरमासा क़यामत जे ॾींहुं इंसाफ़ जी तराज़ू रखंदासीं, कंहिंसां बि ज़ुल्म कोन थींदो। वीडियो खोली वेंदी, हिते जो वीडियो खोली वञे मौलवी जोगी जी, त ही मौलवी जोगी जेको तव्हांखे वाइज़ कंदो, तव्हांखे नसीहत कंदो, हिन जो हाल ही अथव। ॾेखारींदा न जेको गुनाह कंदो आहे त ही अथई, हाणे त मञी थो। पीउ खे पुटनि जे आॾो बदनाम कयो वेंदो, पुटनि खे चयो वेंदो, न्याणियुनि खे चयो वेंदो त ही अथव तव्हांजो बाबो। हिन जा हाल ॾिसोसि। अम्मा खे पंहिंजे बच्चनि जे आॾो ख्वार कयो वेंदो, बच्चनि खे चयो वेंदो हीअ अथई तव्हांजी अम्मा। हिन जा हाल ही अथव। उस्ताद खे शागिर्दनि जे आॾो बदनाम कयो वेंदो त ही अथव तव्हांजो उस्ताद जेको तव्हांखे नसीहतूं कंदो। मुर्शिद के मुरीदन जे आॾो बदनाम कयो वेंदो, मुरीदन के चयो वेंदो ही अथव तव्हांजो बाबो, जंहिंखे घर में न्याणियुनि जे विच में विहारींदा आहियो, हिन जा करतूत ही अथव। मां तव्हां खां पुछां थो, इहा जो ख्वारी थिए त इहो मंज़र छा हो? ज़मीन जाइ जे तमामु अंदर हली वञे। हिते तौबा कयो, माफ़ी वठो गुनाहनि जी, न त क़यामत जी रब ईअं ज़लील कंदो। दुआ कयो अल्लाह ताला हिते बि असांखे ख्वारियुनि खां बचाए,
आखिरत में भी रब था असां खे इन ख्वार खां बचाए। जो पुलसराज जी सख्ती वाह रखो सनी तरा रखो तेज जहन्नम जे मथों उतो भी गुजर करूं। इन्हनि पंजनि सख़्तियुनि खां बचाव जो रस्तो ॿुधाया। 2 करोड़ रुपया ॾियो आहे, 3 करोड़ ॾियो आहे, पर पोइ बि कोन ॿुधाया केॾी सख़्ती आहे। पर हाणे मुफ़्त में थो ॿुधाया, क़दुरु कंदो मञींदो। इन्हनि पंजनि सख़्तियुनि खां बचो। हदीस में अचे थो जेको मुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो इहो इन्हनि पंजनि सख़्तियुनि खां 5 मिंटनि में पार थी वेंदो। बाबा निमाज़ पढ़ो। असां केतिरो पंधु करियो, मुंहिंजी सॼी ॾाढी अची थी 32 साल थी विया आहिनि वाइस कंदे। अखियूं ॾिसो था गाॾियूं लॻी पयूं। 32 सालनि में कॾहिं ड्रॉ करे निंड न कई। तव्हां निमाज़ी थींदव असांखे बि फ़ाइदो थींदो। असां क़यामत जे ॾींहुं रब खे चवंदासीं या अल्लाह असांजो वाइज़ ॿुधूं ही निमाज़ी थी विया, हिननि खे माफ़ थो करे त असांखे बि माफ़ कर। मन तव्हांजे करे असांखे माफ़ी मिली। तव्हां निमाज़ी थींदव असांखे फ़ाइदो थींदो या न? निमाज़ पढ़ो। कारान जेके अॼु वाइदो कनि त निमाज़ पढ़ंदासीं, हथ मथे खणी। कॾहिं पढ़ंदो निमाज़? मरण खां पोइ या अॻे? निमाज़ कॾहिं पढ़ंदो बाबा? मरण खां पोइ या अॻे? अॻे बि कॾहिं? रमज़ान में शुरू कंदो। अॼु वाइदो कयो त हाणे इशा खां वठी निमाज़ शुरू कंदासीं त मरण घड़ी ताईं निमाज़ खे छॾींदासीं न। ज़िंदगी ते कोई भरोसो कोन अथव। मथां तव्हां चओ त तबलीग में वेंदासीं पोइ निमाज़ पढ़ंदासीं। रमज़ान जो चंड ॾिसण में आयो पोइ निमाज़ शुरू कंदासीं। ज़िंदगी ते कोई भरोसो कोन अथव। दुआ कयो शल ख़ैर सां वाइज़ खां पोइ घर पहुचूं। असांजो दोस्त हो पन्नो आकिल जो, उनजो नौजवान पुटु फौत थी वियो। रोए पियो, चए पियो साईं मां घरों निकितुसि वुज़ू करे निमाज़ जे लाइ, पुटु मोटरसाइकिल ते चढ़ियो किक हईं। मां चवांसि बाबा निमाज़ जो टाइम थी वियो आहे, 5 मिंटनि। चईं बाबा मां 5 मिंट में पहुचां थो। कसम खणी करे चईं साईं मां 5 मिंट फर्ज़ पढ़ी सलाम जो वरायो त 2 अमरा मस्जिद जे दर ते बीठा। चयूं चाचा तुंहिंजो पुटु फौत थी वियो, टाले जे हेठां अची। 5 मिंट। मुंहिंजो हाणे भाउ फौत थी वियो, तहज्जुद गुज़ार हो, नेक साले। जुमे जी निमाज़ पढ़ियईं, तकबीर पाण चई। वरी तबलीग जमात आयल हुनखे मानी खाराई, पाण भाॼी पाण पचाई। मानी असांजे भाॼई पचाई और मानी मथे ते खणी जमात खे खाराई। वरी राविन जो इज्तिमा हो, हुनजे लाइ वरी नालो लिखाई, 1000 रुपया ॾिनई। असर जी निमाज़ ते वुज़ू कयईं, बस मेजर अटैक थी। वुज़ू जी हालत में निमाज़ पढ़ी न सघी। जिंदगी है सुबह निमाज़ पढ़ो, अॻिते मन सगाई थी इंशाअल्लाह। या निमाज़ अॻिते फ़ाइदो ॾी। ये जेको अॼु वेठा आहियूं सर्दी में क़ुर मजीद ॿुधण जे लाइ, इन जो फ़ाइदो थींदो अॻिते। शाबस हाजी रुस्तम के जो हर साल उलमा के घुराई दीनी प्रोग्राम, ये रहमत वारा प्रोग्राम। ये रहमत बाबा हिते अल्लाह जी रहमत वसे थी आहे न। अॼु वाइदो करे त शादी में गमी में हाड़ा प्रोग्राम कंदासीं। शादियुनि में उलानत वारा प्रोग्राम न कयो। शादियुनि में भी रहमत वारो प्रोग्राम हुजे, क़ुर मजीद जी तिलावत हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी तारीफ़ हुजे। बस हाणे को नंढिड़ो नात खाना नात पढ़े पोइ दुआ था घुरूं।